जेकॾहिं मां कंहिंसां अबलाग न बि कयां तॾहिं बि मुंहिंजे अंदर में, मुंहिंजे वजूद में मुंहिंजी ॿोली कमु करे थी। मां अकेलो वेठो आहियां, मुंहिंजे आसपास कोई इंसान न आहे, कंहिंसां बि मां अबलाग नथो करे सघां, पर मुंहिंजो तख़युल कमु करे थो, मुंहिंजो शऊर कमु करे थो, मुंहिंजो अहसास कमु करे थो, ऐं मुंहिंजो तख़युल, शऊर, अहसास ऐं ॼाण जा ज़रिया इहे कुल मिलाइबा त इहो मुंहिंजो इंसानी वजूद आहे। इहे सभु उन जा वहिंवार अकेलाई में बि कमु कनि था। इन करे इहो तसवर त ॿोली फ़क़ति अबलाग जो ज़रियो आहे, इहा ॾाढी महदूद वस्फ़ आहे। सिंधी ॿोलीअ में जेको लिसानियाती कमु आहे उहो अञा बांबड़ा पाईंदड़ कमु आहे। अञा ताईं लुग़त खां चढ़िया कोन आहियूं, अञा ताईं इस्तिलाह खां चढ़िया कोन आहियूं, अञा ताईं ग्रामर खां चढ़िया कोन आहियूं। ॿोलीअ जो सभ खां वॾो जेको शोबो आहे उहो आहे ॿोलीअ जो मानवियत जो निज़ाम, सिस्टम ऑफ मीनिंग। हे गुज़िरियल 60-70 साल दुनिया में फ़लसफ़े कमु इहो कयो आहे। जेकॾहिं फ़लसफ़े घणे में घणो को कमु कयो आहे गुज़िरियल 60-70 साल त उहो फिलॉसफी ऑफ मीनिंग में कयो आहे। साख़्तियात, स्ट्रक्चरलिज़म, वरी हाणे पोस्ट स्ट्रक्चरलिज़म। ॿोली बि तव्हां भला हूअं असां सवेरे ॻाल्हायो पिए त पंहिंजी मिसाल वठो, तव्हां कंहिं बि शइ सां को ताल्लुक़ क़ाइमु करे सघो था बिना नालो रखण जे ऐं बिना मानवियत जे। असां पंहिंजे आसपास हिन काइनात में कंहिं बि ॿिए ख़ारिजी वजूद सां ताल्लुक़ नथा पैदा करे सघूं जेसि ताईं उन ते नथा नालो रखूं ऐं न जेसि ताईं नथा उन में मानवियत पैदा कयूं। ॿोली ऐं ॿोली जी मानवियत हिकिड़ो वहंदड़ वाहड़ आहे, दरियाव आहे, ज़िंदा अमल आहे। उहो को मैकानिकी अमल न आहे।